साईं गुलाम सुलेमान साहब, साईं गाजी खान जमाली, साईं मोहम्मद यूसुफ, साईं अकबर, बाबा फरीदा, साईं मुख्तार, डिवीज़न जा सदूर साहबान, ज़िलनि जा सदूर साहबान, उन सां गॾु असांजा मुबसर दोस्त, काफ़ी दोस्त वेठा आहिनि, नाला न था वठूं सभिनी जे सलाम। सभ खां पहिरीं इजलास जूं ॿ एजेंडाऊं, तव्हां हिकिड़ी एजेंडा ते तक़रीबन साईं जो फ़ैसिलो अची चुको आहे। मर्कज़ी इलेक्शन कमेटी जी तोसी या उनजी तोसी कई वई या उन खां बैद में मर्कज़ी इलेक्शन कमेटी अॻु में इदारे चूंडी हुई। हिते जेकॾहिं लंबी तकलीफ़ कजे त मां सम्झां थो थोरी आहे, जेकॾहिं थोरनि लफ़्ज़नि में सिंध जे उस्ताद खे पैगाम ॾिजे या ये ऐवान वेठो आहे, कुझु दोस्त सीनियर तरीन आहिनि, कुझु दोस्त नवां आहिनि, कुझु दोस्त पहिरियों दफ़ो आया हूंदा, ॿियो दफ़ो आया हूंदा, पर पेटियल जी तारीख़ भरी पई आहे। उन ते नज़र विझंदा या दोस्तनि खां पुछंदा त पेटियल जी तारीख़ में धड़ाबंदी साईं अब्दुर्रहीम जतोई खां वठी करे तालवाणी साहिब जे टाइम में थी 2015 खां 2020 ताईं थी, पर उहो पीरियड अॻु में फ़कीर मोहम्मद महमूद साहिब जो साईं मुख्तार वेठो आहे, खैरपुर ज़िले जो आहे, थोरो टाइम हुयो साईं लियाकत दीदर साहिब हुयो, उनखे यादि कंदासीं। उनखां बैद में तमामु मुख़्तसिर अलीम पीरियड हो ऐं उनखां बैद में अहिड़ा माण्हू हुआ जेके उनमें किरदार अदा कंदा हुआ या जेके सुखुन जा पका हुआ उन्हनि वटि हली वेंदा हुआ या जेके ज़बान जा पका हूंदा उन्हनि खे चवंदा हुआ त हू हिकु ॻाल्हि ते बीहंदा हुआ ऐं उहा तंज़ीम पंहिंजे रस्ते ते हली पवंदी, जंहिंमें काफ़ी दोस्तनि किरदार अदा कया। उनखां बैद में वरी 2015 जी इलेक्शन खां 2020 में इलेक्शन चालू थी, 21 में उन ताईं हिकिड़ो पुरानी पीरियड हलियो। उन पुरानी पीरियड में साईं इज़ाद चौधरी साहब, साईं गुलाम सुलेमान साहब या असां साईं साबित रंधारी, उनखां बैद में साईं जबार वेठो आहे, काफ़ी दोस्त वेठा हूंदा, काफ़ी लोग इंडस्ट्री डिपार्टमेंट में वसी हलियो पीरियड ऐं हिकिड़ो मुतनाज़ शइ कई वई त ॿ धड़ा आहिनि ऐं ॿिनि धड़नि में हिकिड़ो मसइलो आहे, अचो सभई गॾिजी तंज़ीम कयूं, जंहिंमें सर फ़हिरिस्त वधि मां वधि साईं हाजी नाज़िर निज़ामानी साहिब जो न आयो आहे, पर उहो हूंदो हो, उहो चवंदो हो त हीउ हिकिड़ो धड़ो आहे, तंज़ीम ट्रैक ते तॾहिं ईंदी जॾहिं पेटियल में इलेक्शनूं थींदियूं, जॾहिं पेटियल आइनी इदारा मुक़ररु थींदा, जॾहिं आइन ते का शइ हलंदी त उनखां पोइ पेटियल सही रस्ते ते अची वेंदी। तव्हां ॾिठो सभिनी दोस्तनि त इंडस्ट्रीज़ डिपार्टमेंट इलेक्शनूं करायूं, पहिरियां हिकिड़ी इलेक्शन कमेटी जुड़ी, जंहिंमें हाजी नाज़िर निज़ामानी साहिब, साईं फताह काके पोटो, हाजी अशरफ गिरोही, सिकंदर छजड़ो या काफ़ी अहिड़ा दोस्त हुआ जेके इलेक्शन कमेटियूं उन्हनि ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा इल्ज़ाम लॻा, हीउ ऑफिस काइम करणु आहे, हिन ते कमु थिया, पर उनखां बैदि बि अॼु ॾींहुं ताईं साईं फताह काके पोटो आजो न आहे त किरोड़ खाई वियो, लख खाई वियो, हीउ करे वियो, या सूरत में सदर हुजे हा त पाण हुजे हा या उन ते रोशनी हुजे हा। उनखां बैदि में वरी कोर्ट में दोस्त विया, कोर्ट खां मुख़्तलिफ़ वक़्तनि ब वक़्तनि ते इलेक्शन कमेटियूं मटिजियूं रहियूं ऐं इलेक्शन कमेटियूं चेंज थींदियूं रहियूं ऐं आख़िरकार जॾहिं शबीर मंसी साहिब इलेक्शन कमेटी जो चेयरमैन थियो त वरी उनखे हटाए ऐं इंडस्ट्री डिपार्टमेंट भंगवार साहिब खे इलेक्शन कमेटी जो चेयरमैन मुक़ररु कयो। भंगवार साहिब बहितरीन इलेक्शनूं करायूं, उनमें को शक न आहे, छो तालकनि खां ज़िलनि ताईं या विच में के झोल आया हूंदा, लेकिन भगवान साहब जेको भिटसार जी इलेक्शन में किरदार अदा कयो, उन किरदार जी ही ऐवान मज़बत करे थो ऐं ही ऐवान इहो रेज़ोल्यूशन पास करे हथ मथे खणी त आईंदा अहिड़ा किरदार अचनि न घुरिजनि। छो जो
जो उन जो अखे ॾिठो गवाह आहे। तव्हां दोस्त बिल्कुलु मसलतनि ते ठही था वञो। जीअं साईं शरीफ़ चयो त कंहिंखे मर्कज़ जे उहिदनि जी ज़रूरत आहे, कंहिंखे डिवीज़न जे उहिदनि जी ज़रूरत आहे, कंहिंखे सिंध जे उहिदनि जी ज़रूरत आहे, के उहो मसलतनि ते ठही थो वञे। पर हीअ जेके असां ज़िलनि जा सदर वेठा आहियूं, असां पंहिंजे ताक़नि जे पंहिंजे महदूद आहियूं, पंहिंजे ज़िलनि में महदूद आहियूं। असां ताक़नि में उहिदनि में वर्क कयूं था, असां ज़िलनि में वर्क कयूं था। असां पंहिंजे मर्कज़ी उहिदनि जा उमेदवार न आहियूं। उन जे करे मसलत पसंदी असांजी तंज़ीम खे नुक़सानु ॾिनो आहे। मसलत पसंदी कीअं? भगवान साहब हिते आयो, तव्हांखे चार्ज ॾेई वियो, तव्हांखे चार्ज ॾेई वियो। उन चार्ज जो को बि मर्कज़ वर्किंग कमेटी खे रिकॉर्ड न ॾिनो। घटि में घटि भगवान साहब अगरि आयो, हुन चार्ज ॾिनी ऐं हुन ॾिनो, उन खां बैद में उहा वर्किंग कमेटी खे हुजणु खपे हा, या हुन कहिड़ी माज़रत कई, या हुन कहिड़ी लिखत ॾिनी, या हुन खां बैद में हुन छा कयो त भिटशाह वारी इलेक्शन ते हुन छा कयो हो, साईं सालिम ज़रदारी सां छा वियो वापिरियो। उनखां भिटशाह वारी इलेक्शन में हर जॻह ते दोस्तनि तस्लीम कयो आहे। पहिरियां तस्लीम न पिया कनि। आउं पहिरें ॾींहं खां चवंदोसि, साईं मोहम्मद मूसा माण्हू दुनिया छॾे वियो आहे। मोहम्मद मूसा मूंसां ॻाल्हायो, जेकॾहिं सिजावर ज़िले जा दोस्त ॿुधंदा हूंदा या ठटो सिजा गॾु आहिनि। मूं मोहम्मद मूसा खे चयो, तव्हां हुते एजेंट वेठा आहियो, तव्हां क़ुर शरीफ़ पाक में हिते रखे सिर्फ़ु ॻाल्हि कयो। इलेक्शन जी क़ुर शरीफ़ चइनि वोटनि जी न थी आहे त मूंखे तफ़सील ॾियण जी ज़रूरत न आहे। मोहम्मद मूसा माण्हू चयो, आउं को बि कसम न खणंदुसि, आउं का बि ध्यानु रखंदुसि। जॾहिं भिटशाह जी इलेक्शन तव्हां खटी, मर्कज़ जो ॿियो दफ़ो इलेक्शन थी तव्हां खटी, उनखां बैद में तनज़ीम जी पूरो मोरल वापसि अची वियो ऐं तनज़ीम पंहिंजे पूरे ट्रैक ते अची वई। आइनी इदारा जुड़ी विया, जंहिंमें मर्कज़, ज़िलो, डिवीज़न, जॾहिं हर शइ जुड़ी वई। उनखां पोइ तव्हां ॾिठो, तव्हांजी इलेक्शन खटण खां पोइ हिन वक़्तु ताईं दोस्तनि जेके वक़्तनि ब वक़्तनि शयूं कयूं आहिनि, इदारनि में आया आहिनि, वरी इदारनि खां ॿाहिरि विया आहिनि। उनखां बैद में पंहिंजे मुंहं सां नागमात करणु, पंहिंजे मुंहं सां मीटिंगूं करणु, बिल्कुलु इहो इख़्तियार आहे। जे ज़िले जो सदर हुजे त पंहिंजे ज़िले जा मसइला खणी वञी सघे थो, पेश करे सघे थो। उनखां बैद में डिवीज़न जो सदर आहे, पर सिंध लेवल जा मसइला जेकॾहिं ज़िलनि जा सदर ऐं डिवीज़न जा सदर खणी पेश कंदा त ख़ुदा हाफ़िज़ हूंदो ऐं ही रवशूं ऐं रिवायतूं तंज़ीम खे कॾहिं भले न ॾींदियूं। हाणे वरी था अचूं उन ॻाल्हि ते त वरी हिन वक़्तु साॻी केसट, साॻी कहाणी, इन शइ जी का बि ज़रूरत न आहे। जंहिं के बि दोस्त विया आहिनि, आउं उन्हनि खे हितां त पैगाम ॾींदो आहियां, पर जे मूंसां टेलीफोन ते टाक थींदी आहे, जेकॾहिं रूबरू मिलंदा आहिनि त मां इहो ई चवंदो आहियां त तव्हां जेको तनज़ीम खे कापारी धक पिया हणो, अहिड़ो कंहिं बि कापारी धक में न आहे। आउं हिन ऐवान खां वॾे वेठे ॻाल्हि करणु थो चाहियां, छो जो ही सभु पंहिंजा दोस्त वेठा आहिनि। वधि मां वधि जेकॾहिं हुई ॻाल्हि त अमाला महर ते हुई। साईं अमाला महर सेक्रेटरी छो, सेक्रेटरी असांखे मिले, सेक्रेटरी उनखे मिले, असांखे को हर्ज कोन्हे जो इदारो कंहिंखे बि सेक्रेटरी मिले। पर तारीख़ भरी पई आहे त जेकॾहिं गुनासुर महर जो पंहिंजो ॿार आहे त पोइ ईअं साईं रफ़ीक जलवार सिंध जो सदर हो, साईं मोहम्मद जुमन जलवार वेठो आहे, अलीनो जलवार वाइस चेयरमैन थियो। छा जेकॾहिं को गुनासुर महर सदर आहे, जेकॾहिं हुन महर को सुठो माण्हू ॾिनो आहे या महर जेकॾहिं आहे, उनजो इहो मक़सदु आहे त उहो काफ़ी दोस्त लिखनि पिया। उनखां पोइ वरी छा चऊं 2012 जी इलेक्शन कमेटी ते 12 जी इलेक्शन कमेटी में मूंसां गॾु मोहम्मद शरीफ़ मकवाणो हो, जेको वधमाल हैदराबाद जो हो। वधमाल साईं याक़ूब गढ़ साहिब सां वेझो हुयो। साईं अली अहमद मुंगणे खे ख़बर आहे, हू दुनिया छॾे वियो आहे, असांखे हुन ते ॻाल्हाइणु न खपे। पर हू राति जो ऐं ॾींहं जो पीअंदो हुयो, को वक़्तु हुनजो पीअण खां सवाइ ख़ाली न हूंदो। पर उन इलेक्शन कमेटी में बि असां उनखे हलायो ऐं बहितरीन किरदार अदा कयूं। ग़लतियूं कोताहियूं उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर कंहिंजी ज़ातियात ते ॻाल्हाइणु या कंहिं माण्हू जेकॾहिं खोड़ माण्हू वेठा आहिनि, कंहिंखे मां चवां मां सिगरेट न पीअंदो आहियां, साईं रफ़ीक सिगरेट छो थो थिए, या हिन जो ही ॻाल्हि आहे, इहो ग़लति आहे। तव्हां तनज़ीम खे आइन ते ऐं इदारनि ते हलण ॾियो।
इंतज़ार छाती हिसाब सां 10 खां 12 ज़िला हुआ से लियाकत ॾिनल हुयो सागड़ जी सरज़मीन ते इलेक्शन कमेटी से रफ़ी करवार जोड़ी ऐं उन जा गॾु इंतज़ार साहब पंहिंजे 12 ज़िलनि सां 10 ज़िलनि सां से गुलाम शाह हूंदो उहो कार्ड जी हलियो वियो त मूंखे तव्हां जो इलेक्शन कमीशन में हिस्सो ॾियो पर इहा ई जेका अॼु कहाणी आहे इहा ई कहाणी हुई साॻी त हुनखे हिकु बि माण्हू न मिलियो ऐं इलेक्शन कमेटी में चेयरमैन हुआ गुलाम नबी टाप सेक्रेटरी ऐं ॿिया मेंबर हुआ से बख्शत भुट्टो वाइस चेयरमैन उनखां बैदि में वक़्तु गुज़रियो 15 ॾींहं गुज़रिया 20 ॾींहं गुज़रिया 21 ॾींहं गुज़रिया साॻियो से इंतज़ार आयो इलेक्शन कमीशन सां मीटिंग कई साईं रफ़ीक सां मीटिंग कई ऐं हिन स्टेट तां साईं इंतज़ार साहब जे इन तंज़ीमी सोच ऐं इन तंज़ीमी किरदार खे सलाम पेश कंदुसि जीअं हिन वक़्तु ताईं जीअं उन कयो ईअं शायदि को करे इहो इलेक्शन कमीशन सां मीटिंग कई जेके 2 हक़ उन वक़्त में से रफ़ीक कई लियाकत सां गॾिजी साईं इंतज़ार वठी ॾिना माटा खे पहिरियों दफ़ो सभिनी माण्हुनि खे वोटनि जो हक़ लिस्टुनि में इंतज़ार चंदी साहब असांजे इलेक्शन कमीशन जे टाइम में वरितो उनखां बैदि में उन टाइम में माण्हू कोर्टुनि में विया हुआ जंहिंमें सरफ़रस्त मुंहिंजे पंहिंजे ज़िले नौशरफ़ जो तालुको मीरापुर वियो हुयो उन्हनि जूं मेंबरशिपूं ख़तमु हुयूं साईं इंतज़ार चंदी साहब चयो तव्हांखे लिखत में माज़रत कंदा ऐं ॿियनि इदारनि में न ॾींदा छो जो असांजी तंज़ीम कमज़ोर थी वेंदी उन्हनि खे वोटनि जो हक़ ॾेई इलेक्शनूं बहितर अंदाज़ में थियूं जो गिरशाद इलेक्शन थी साईं इंतज़ार चंदी साहब 9-7 वोटनि ते साईं रफ़ी खां इलेक्शन हार ही हिकिड़ो सभु दोस्त वेठा आहिनि जे मसलत पसंदी कंदा असांजो मर्कज़ी काबीना ते साईं खे इहो कमु न थिया 1000 दफ़ा कमनि जी ॻाल्हि हुजे पर जॾहिं असांखे आइनी ॻाल्हि अचे या जॾहिं असांखे हक़सत जी ॻाल्हि अचे उहा असांखे वॾे वाक़े करणु खपे असांजा कम रफ़्तार में न थिया आहिनि हाथुनि जे करे न थिया आहिनि सिधी सी ॻाल्हि आहे तव्हां असां तालुकनि जा ज़िलनि जा सदर आहियो जे तव्हांजे असांजे पोयां सुबुह शाम को कमु करणो आहे वञो ॿियो पोयां हूंदो हिकिड़ो कागज़ लिखी ॾींदो हिकिड़ो अफ़सर सां गिला कंदो हिकिड़ो न मञींदो उन्हनि में डिले थींदा देरि थींदी न बि थींदी तंज़ीम खे जेकॾहिं ईअं ई आहे ऐं जेकॾहिं तंज़ीम में ईअं ई ग्रुप करणा आहिनि पोइ त आउं पंहिंजे हिननि ज़िले सदर खे चवंदुसि तव्हां अचो त असां हेॾा ग्रुप ठाहियूं अचो त असां कोर्ट में हलूं असां कोर्ट में हली 50 ग्रुप कयूं साईं शरीफ़ खे जुमल खे अलॻि ग्रुप ॾियणा असां अलॻि ग्रुप ॾियणा ऐं असां अली अहमद वञण या हुन साईं अब्दुल जवाब हुजे केरु माण्हू हुजे केरु दोस्त हुजे अलॻि ग्रुप वञी 3 माण्हू वठूं माण्हू वठण जो मक़सदु छा आहे माण्हू वठण जो ही इदारे चूंडिया पर ॿियो माण्हू मक़सद जो मक़सदु इहो आहे उन्हनि खां कमु वठणु मुंहिंजा बहितरीन दोस्त आहिनि मूंसां कंहिं दोस्त फोन ते ॻाल्हायो तव्हां चेयरमैन कोन था थियो मुंहिंजो चेयरमैन मां पहिरीं खां थींदुसि कोन पर जे थींदुसि त मां नाहे थो अचां मां वर्किंग कमेटी जो चवां मूंखे जेके मर्कज़ी उहिदेदार जा उमेदवार आहिनि उहे कुरान ते हथ रखनि असां ऑफिस में ईंदासीं असांखां कसम वठनि इलेक्शन साफ़ शफ़ाफ़ कराइजो यकीन न इलेक्शन साफ़ शफ़ाफ़ थींदो तव्हांजा पंहिंजा मक़सद ही ताको खपे ही ताको हिन जो आहे तव्हां पंहिंजा ताका पंहिंजा ज़िला पंहिंजा यूनिट विराए छॾिया असां अॻु में हिकु न ॾिठो हुयो इलेक्शन थींदी हुई उहा इलेक्शन ख़तमु थी वई असां कॾहिं हाराइण न चवंदासीं असां चवंदासीं को रहिजी वियो हींअर इहो दौरान फेसबुक सोशल मीडिया पूरी भरी पई आहे उनजे लाइ फ़ैसिलो थी चुको आहे ज़िला मुशरफ रोज़ बि मर्कज़ी इलेक्शन कमेटी जे इन तोसी जो मां फ़ैसिलो दोस्तनि कयो आहे असां तोसी सां गॾु आहियूं तोसी बिल्कुलु कयूं था उनखां पोइ में इंडस्ट्री जे लेटर खे असां रद्द कयूं था ऐं असां उन दोस्तनि खे उन सां गॾु हिन वर्किंग कमेटी मां हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहियूं था त महिरबानी करे ॿियनि सभिनी इदारनि खे छॾे हिन पंहिंजे इदारे में अचो हीउ तव्हांजो इदारो आहे हीउ तव्हांजो इदारो आहे हिते वियो हिन इदारे में वेही मसला हल कयो जेकॾहिं वर्किंग कमेटी में अचो वर्किंग कमेटी में इदारे में वेही मसला हल कयो त असां तव्हां सां गॾिजी मसला हल कराईंदासीं इलेक्शन कमीशन सां वियो जिते जेकॾहिं को मसइलो हुजे मॉनिटरिंग
कौन ॼणा असांखे रेस्पेक्ट आहे पर मॉनिटरिंग उन्हनि रखी आहे जंहिं इहा मॉनिटरिंग असांजी वर्किंग कमेटी मोकिल करे आहे हाणे ॿ माण्हू टे माण्हू ॾियनि हा इलेक्शन कमीशन जे मथां हुजे हा बाक़ी सभु जाती न थिए बाक़ी सिधी सी ॻाल्हि आहे जेकॾहिं को बि माण्हू जिते हाराइजी वियो हूंदो उहो ताक़े में हूंदो उहो चवंदो त जेको हीउ खटियल आहे इन जी माण्हू न हुजनि इलेक्शन कमीशन न हुजे सिंध जे सदर जे अॻियां इहा क्वेश्चन आहे पहिरियां जनरल बॉडी चूंडी थी मूंखे यादि आहे पुराणे वक़्त में जनरल बॉडी तालकनि इलेक्शन कमीशन चूंडी हुई उनखां बैदि में वरी वर्किंग कमेटी आई पर जेकॾहिं तव्हांखे आइन में तब्दीली करणियूं आहिनि तव्हां अॻिते हली आइन में तब्दीली कयो अहिड़ो को अञा बि पीछे आणियो जंहिंसां तव्हांजी इलेक्शन कमेटियूं तव्हांजी मर्ज़ी जो अचनि इहो कॾहिं बि हरगिज़ कोन थी सघंदो जेको मफ़ाद हासिल कबो आहे कॾहिं पाण खे नुक़सानु ईंदो आहे पंज ई माण्हू तव्हांजी मर्कज़ी इलेक्शन में तव्हांजा न हुआ पर पहिरीं इलेक्शन खटी उनखां पोइ मां इलेक्शन खटी इहा मां मौजूदु हुयो तालकनि में ॿ माण्हू दोस्त ॾिना हुआ हिकु हिकु ॾिनो हुयो उनखां पोइ में जेके खपणो हुन खटो जेके हाराइणो हुन हाराइणो किथे बि शिकायत कान आई वोट उस्ताद कंदो आहे वोट उस्ताद जो आहे उस्ताद जो वोट अमानत आहे ही हज़ार हफ़्ता अमल कया वञनि उस्ताद जो वोट जी रस्ता रोक कई वञे या कॾहिं कहिड़ा बंदि बधा वञनि पर कुझु न थींदो साईं ॻाल्हि कई हिनजी काका जी मूंखे काका जी ख़बर न आहे पर मूंखे एतिरी ज़रूरु ख़बर आहे त मर्कज़ी सदर लेटर कढियो हुयो त डिवीज़न में उहिदो ख़ाली थियो आहे ऐं उहो हेतिरनि ॾींहंनि में उहिदो भरणु घुरिजे मां सम्झां थो पहिरियों लेटर न आहे इन खां अॻु बि वॾा लेटर निकिता इहो मर्कज़ी काबीना जो इख़्तियार आहे इहो मर्कज़ी सदर जो इख़्तियार आहे जेकॾहिं किथे बि उहिदो ख़ाली थिए तव्हांजे असांजे ज़िले जे सदर जो बि इख़्तियार आहे जेकॾहिं को उहिदो ख़ाली थी थो वञे ऐं जेकॾहिं उन वर्किंग कमेटी में अवां लेटर कढो था लेटर कढी उनखे ॾियो था त हेतिरे वक़्त में अहिड़ो साॻियो घोटकी में बि झगड़ो हलियो हो तव्हां पाण ॾिठो त हू उन में मर्कज़ी सदर जे लेटर ते तोसी कराए हा अचनि हा पर हीअ त कोन्हे माण्हू पूरा न थी सघनि ऐं उनखां बैदि में हू अचनि इहो गैर आइनी अमल न आहे गैर आइनी अमल ही तंज़ीम खे मूंखे अफ़सोस थो थिए साईं रफ़ी जवाब भेड़ी तालकनि में इलेक्शन सिंधी सदर करनि साईं खे यादि हूंदो सेवण में साईं बख्शल में हुयो हलंदड़ पीरियड में हुन इस्तीफ़ा ॾिनी ऐं उते से रफ़ीक जवाब आम चीफ मर्कज़ी सदर हो ऐं उन ते शेड्यूल जारी कयो ऐं उन तालके में इलेक्शन थी आम उस्ताद इलेक्शन जिते ॿ पैनल बीठा ऐं हिकिड़े पैनल इलेक्शन खटी हुई उनखां बैदि में हिन ई ऐवान साईं इंसाफ़ शफ़ी साहब जैकमाबाद साईं जबा खे यादि हूंदो जैकमाबाद ज़िले में सीट ख़ाली थी हुई ऐं उन जॻह ते साईं रफ़ीक उनखे लेटर ॾिनो हो पर उनखे चयो हुई त उहो वर्किंग कमेटी मां तोसी वठंदो वर्किंग कमेटी उनजी तोसी न ॾिनी हुई ऐं वर्किंग कमेटी सिंध जे सदर रफ़ीक जवाब जे लेटर खे रद्द कयो जंहिंमें साईं जनरल बॉडी में को वियासीं उनखां पोइ जंहिंमें सरद फैरत अब्दुल फताह ताके कोटो हुयो ऐं उनखां पोइ गुलाम सुहा सारियो हुयो जेको तंज़ीमी फ़ैसिलो इदारे जो क़बूल कयो वियो उनखां पोइ चयो वियो त हाणे हिन फ़ैसिले खे छा कजे बाबा हाणे हिन फ़ैसिले लाइ जनरल बॉडी घुरायो फ़ैसिलो थी वियो पोइ पीरकोट में खैरपुर में जनरल बॉडी थी या जनरल बॉडी फ़ैसिलो ॾिनो हो त साईं इंसार खे हिकु दफ़ो इहे इदारनि जी ताक़त हुई इदारनि खे ताक़तवर बणाइण चाहियो था त पंहिंजी बधी ऐं टेको करणो पवंदो उस्तादनि जे मसइलनि जी एजेंडा उस्तादनि जा मसइला साईं चयो हल कोन थिया आहिनि बिल्कुलु हीअ उस्तादनि जा तमामु मसइला खड़ा उन्हनि खे हल कराइण जी सख़्तु ज़रूरत आहे असां सम्झूं था तव्हांजे लाइ पोयां अव्हांजे पाचा पट आहे असां सम्झूं था त अव्हांजी मर्कज़ी काबीना में बि अव्हांजा दोस्त क़ाइमु न पिया ॾियनि इन में को शक न आहे त मर्कज़ी सदर सां गॾु असां सिर्फ़ु मर्कज़ी काबीना खे मीटिंग में ॾिसूं था इहो हरगिज़ हुजणु न खपे जेकॾहिं माफ़ कजो असांजा दोस्त मर्कज़ी काबीना में वेठा आहिनि उहे मर्कज़ी काबीने जे दोस्तनि खे या टाइम ॾियणो पवंदो या मर्कज़ी सदर साहिब खे उन्हनि खे घरां
कढणो पवंदो या पाण मुरादो पंहिंजो शो ख़तमु करणो पवंदो जंहिं मर्कज़ी सदर साहिबु चाहे थो त रुॻो मुंहिंजो शो हुजे उहो मर्कज़ी हुजणु खपे छो त काफ़ी दोस्त इहो सुवाल कंदा त मर्कज़ी सदर हुनखे मोकिले नथो इजाज़त थो ॾे पर आउं चवंदुसि त जेकॾहिं उन्हनि खे तव्हां चओ बि था त इदारो हीअ हथ मथे करे चवे त मर्कज़ी काबीना टाइम टेबल रखे कराची में हथ मथे कयो समय मथे कयो हथ मथे कयो मर्कज़ी काबीना टाइम अचे मर्कज़ी काबीना मर्कज़ी जनरल सेक्रेटरी असां सेक्रेटरीट में टाइम सां ॾिसणु खपे सिधी सी ॻाल्हि आहे त दोस्त इन शइ ते बि तनक़ीद कनि था तव्हांखे नथा चवनि तव्हां 8 ॾींहंनि खां पोइ वञो 10 ॾींहंनि खां पोइ वञो महीने खां पोइ वञो तेसिताईं काम समरी न हुजे असां पंहिंजो उहिदो हलाईंदा आहियूं असांखे उस्ताद नाराज़ी इज़त ॾिनी आहे ज़िले जा सदर असां जिते वेंदासीं असां ज़िले जे सदर खे शोअप कंदासीं उहिदो असां तव्हांखे असां मर्कज़ी उहिदो ॾिनो आहे जेकॾहिं तव्हांखे हिकु दफ़ो शंकू ऐं साईं रफ़ीक ॾींदो ॿिए दफ़े गाज़ी खान ॾींदो तव्हां मर्कज़ी जनरल सेक्रेटरी आहियो तव्हां पंहिंजी ज़रूरु लाज़मी तव्हांखे मुश्किलातूं पेश ईंदियूं पर हिकु दफ़ो मुश्किलातूं पेश ईंदियूं ॿ दफ़ो पेश ईंदियूं तव्हां जॾहिं उते सेक्रेटरीट में पंहिंजो फील्ड ठाहे ॾींदो तव्हांखे लाज़मी उते एसओ ॿिया मान ॾींदा ऐं जेकी तव्हांजे अॻियां रस्ता रोक आहे उहा ख़तमु थींदी तव्हां इहो ॾिसो तव्हां डेली फोट था लॻनि सही ज़िले जा सदर फोट कोन आहिनि डिवीज़न जा सदर फोट कोन आहिनि असांजी मर्कज़ी पार्टी जा दोस्त उते टाइम न ॾींदा त ही ज़िलनि जे सदरनि खे सभिनी खे इहे सुवाल कम अज़ कम ज़हननि में आहिनि जेके असांजो फ़ोन ते हिक ॿिए खे टाक थींदो आहे थी सघे हू ॻाल्हाइनि या न ॻाल्हाइनि पर आउं ज़रूरु ॻाल्हायुसि ऐं उन्हनि जी तर्जुमानी इहा ई आहे टाइम तमामु घटि आहे सब इंस्पेक्टर खे जल्दी कयो ऐं मसइलनि खे हल करण जी तरफ़ जल्दी कयो बाक़ी हीअ सिंध अवां सां गॾु आहे अवां सां गॾु हूंदासीं माली जाती तंज़ीम खे बचाइण जे लाइ अवां सां गॾु आहियूं हिन वक़्तु सभिनी खे मुंहिंजे ख़बर आहे हा बिल्कुलु ऐं हिन दोस्त चयो हिन वक़्तु तंज़ीम खे बचाइण ऐं आइन खे बहाली जो नालो वठणु खपे हींअर आइन खे ऐं तंज़ीम खे बचाइण अथव इदारनि में दोस्त मोटी अचनि हिननि इदारनि जी मार्फत थियनि न त रवाज ऐं रिवायतूं तंज़ीम जे लाइ काॾे खणी ईंदियूं वॾी महिरबानी